कंवर शहदादकोट ज़िले में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहे। रिपोर्ट करायो आहे हाकिम ख़ास खेली। कंवर शहदादकोट ज़िले में अमुन जो पखी उड़ामी वियो। शहर में फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहे। ज़िले के हेडक्वार्टर वाले शहर में एक हफ़्ते अंदर वडो क्राइम थी वञण करे हितां जा शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कुछ ॾींहं अॻु शहर के मसरूफ़ तरीन इलाइक़े अली खान महले SSP हाउस ऐं सिटी थाने के साम्हूं एक पोरियत वकील शेख के घर में हथियारबंद फुर्ज के दौरान मुज़ाहमत ते 60 सालन जी पीरसन इकबाल खातून के मुज़ाहमत ते बेदर्दी से कत्ल करे घर में पियल लखें रुपया रोक रकम फुर करे आसानी से फरार थी विया। शहर के मसरूफ़ तरीन इलाके पठान मस्जिद का हथियारबंदन गुज्जर कम्युनिकेशन के दुकानदार भगवान दास का विच शहर में गोलियों हणी सख्त जख्मी करे 8 लाख रुपया फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया। अड़े वाक़े का पोइ शहर के बॉयज़ स्कूल ऐं सिटी थाने के साम्हूं हथियारबंदन देदा दिलेरी से सारिन के व्यापारी यूनिस लाशारी का लखें रुपया फुर करे मज़ाहमत ते गोलियों हणी सख्त जख्मी करे फायरिंग कंदा फरार थी विया। पर पुलिस अघूर निंड में सुतल आए हितां जा शहरी सिफारशी राशि ऑफिसरन खिलाफ सख्त एहतजाज करे रहा आहिनि। कंवर शहदादकोट ज़िले में इन 2 हफ़्तन के दौरान मुख्तलिफ़ तालुक़नि में बदअमनी फुरियूं धाड़ा चोरियूं आम बणिजी वियो आहे। हाणे ताज़ो हिन कंबर में जेको आहे सो हफ़्तो अॻु में भगवान दास आहे उन खां फुर कयनि उन खे गोली हयनि उहो ज़ख़्मी थी पियो। उहो वाक़ियो हुते ई वरी DSP SHO SP जी ऑफिस जे भरिसां इकबाल शेख माई उन जे घर में धाड़े जी कोशिशि कयनि उन जी मज़ामत ते उन माई खे क़त्ल करे आहे। उहो वाक़ियो हाणे लाशारी खां ताज़ो जेको आहे सो कल्ह ॾींहुं ॾिठे जो सरेआम और हलंदड़ रोड तां जेको आहे सो माना हथियारनि जे ज़ोर ते फुर करे उनखे ज़ख़्मी करे गोलियूं हणी फुर करे फरार थी विया। वरी रात जो 10:30-11 बजे ज़मज़म शादी हाल का जो मुगरी का 125 मोटरसाइकिल फुर करे विया। मुख्तलिफ़ तालुक़नि में जो बदअमनी वधी वही है। असां पुलिस के रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां हेडक्वार्टर्स जड़े शहर में रही करे SP साहब मौजूद है, DSP साहब मौजूद है, SHO साहब मौजूद है। तव्हां एडो पुलिस फोर्स होंदे भी जड़े माना एक ज़िले हेडक्वार्टर जो एडो असर है तो ॿियनि तालुक़नि में कहिड़ो असर हूंदो। महिरबानी करे ये जेके भी शयूं वयूं आहिनि एॾा माण्हुनि सरियाम ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी पैसा फुर था करे वञनि, इहा किथां जी बदमाशी आहे। कोई हिननि खां पुछण वारो ई कोन्हे। असां आला अदारनि खां इहो ई रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे हिननि जे इहा जेका हिकिड़ो अमल असांजो हिकिड़ो ख़राबु थी वियो आहे असांजो निकिरणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे सिजल ते खां पोइ। हे ॾींहं ॾिठे जो बि असां निकिरी कोन था सघूं। हीअ छा सूरत हाल ठही। महिरबानी करे इहे सभु शयुनि खे SSP मुकम्मल नाअहल थी चुको आहे, नाकाम थी चुको आहे। हितां जो DSP इन वारदातुनि में मुलविस आहे। छो जो हिन हफ़्ते जे अंदरि जेके वारदातूं थियूं आहिनि गुजर बेकरी वारे खां सरेआम जेको आहे सो उनखे गोलियूं हयूं उन खां फुर कई वई। उन खां बाद में उन ई चौंक तां पठान मस्जिद जे भरिसां असांजे नौजवान छोकिरे खां पिस्टल रखे उन खां मोबाइलियूं फुरी वयूं, पैसा फुरिया विया। रश वारो रोड आहे उतां हुनखां मोटरसाइकिल फुर करे ही रोज़ जो अहिड़ो मामूल बणियल आहे। सिंध पुलिस जे कंबर पुलिस ऐं SHO SSP इहे बिल्कुलु नाअहल आहिनि। इन्हनि में कोई बि अहिड़ो कुझु आयल असां नथा सम्झूं जेके इहे वापसि कराए ॾियनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत IG सिंध DIG लाड़काणो नोटिस वठी शहरनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं फुर थियल मोटरसाइकिलियूं ऐं रोक रक़म वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार करे शहरन में बेचैनी दूर करे फुरथियल सामान ऐं जवाबदार गिरफ्तार कया वञनि। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ास केली, आवाज़ न्यूज़ कंबर।